अस्सलाम वालेकुम नाज़रीन, गुड मॉर्निंग, भलीकार, वेलकम मॉर्निंग विद आवाज़ जे ख़ूबसूरत प्रोग्राम में मां वांजी पंज मेज़बान बाक़ पीरज़ादा मूसां गॾु मुबशिर हुसैन जो साथ बहितरीन ॾींहं जी शुरूआत, बहितरीन हफ़्ते जी शुरूआत ऐं ज़बरदस्त प्रोग्राम जी ॿी शुरूआत। बिल्कुल ईअं ई आहे नाज़रीन, सुबुह जो असां हिकु दफ़ो ॿीहर तव्हांजी स्क्रीन ते हाज़िर थी विया आहियूं मॉर्निंग विद आवाज़ में। तव्हां सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार चऊं था। उम्मीद आहे त तव्हांजो लास्ट वीकेंड इलाही बहितरीन गुज़रियो हूंदो, जश्न आज़ादी सां गॾु खोड़ सारो ख़ुशियूं बि सेलिब्रेट कयूं हूंदियूं ऐं असांजो जेको स्पेशल प्रोग्राम तव्हांजे पेश ख़िदमत हुयो जंहिंमें असां क़ाइद आज़म जे घर जो तव्हांखे विज़िट करायोसीं, उहो उन मां बि तव्हां ख़ूब लुत्फ़ अंदोज़। बिल्कुलु ईअं ई आहे, छो त जॾहिं बि असां तव्हांजे लाइ के ख़ासि प्रोग्राम प्लान कंदा आहियूं न त असांजी कोशिशि हूंदी आहे का नई शइ कुझु नओं अव्हांजे अॻियां पेश कजे। सो बहरहाल ही समूरो वीकेंड बि गुज़री वियो आहे ऐं पूरा हे 3 ॾींहं ईअं लॻो त ॼण त जश्न आज़ादीअ जी सेलिब्रेशन्स में काफ़ी इवेंट्स रहिया, काफ़ी जेके मेला ऐं म्यूज़िकल प्रोग्राम्स जेके आहिनि उहे अलॻि अलॻि ऑर्गनाइज़ेशन जे पारां सेलिब्रेट कयो वियो। यंगस्टर्स पंहिंजी यूथ तमामु भरपूर असांखे पुरजोश नज़र आई, पर जेको आहे असांखे इन सेलिब्रेशन में इन जेको आहे सो आज़ादीअ जा जेके बि असां इहे ॾिहाड़ा आहिनि मल्हाईंदा आहियूं, पर इन में असांखां हिकिड़ी ॻाल्हि विसरी वेंदी आहे त इन सां गॾोगॾु पीस अमन ऐं पंहिंजनि रोडनि रस्तनि जो पंहिंजे शहर जो ख़ासि ख़्यालु बि असांखे रखिणो आहे, जंहिंमें असांखे उनखे ख़राबु न करिणो आहे। एतिरी त तादाद में माण्हू निकिता, सभई हर कोई पंहिंजी पंहिंजी सेलिब्रेशन करे पियो त सॼा रोड रस्ता ब्लॉक थी विया कराचीअ में ख़ासि तौर ते। उनखां अलावा वरी ज़ाहिर आहे काफ़ी फ्रस्ट्रेशन जो बि मुज़ाहिरो असांखे नज़र अवाम कयो, छो त काफ़ी लड़ायूं थियूं। नौजवान हिकु हंधि तव्हां सेलिब्रेशन जे लाइ निकितल आहियो, ॿिए हंधि वरी तव्हां ॾिसो था त थोरो अगरि गाॾीअ में तव्हांखे हेॾा होॾा थी वई, का रश कई, हॉर्न ॾेई छॾियो, का ट्रैफिक में किथे तव्हां फाथा आहियो त वरी उते लड़ाई थी वई आहे। त इहो जेके मंज़र आहिनि इन्हनि ॾींहंनि में जॾहिं ॾिसबो आहे त दुख थींदो आहे त असांजे हिकु तरफ़ त आज़ादी ऐं 14 अगस्त जो ॾींहुं लॻो पियो आहे, हर कोई घर मां निकितल आहे त मूड अव्हांजो ख़ुशगवार हुजणु घुरिजे। लड़ाइनि खे ऐं जेको आहे सो फॾनि खे माण्हू पासे ते रखे कंहिं बि क़िस्म जी जेको आहे सो तव्हां ॾिसो था त एग्रेशन जेका आहे उहा असांजो हिकिड़ो ख़राबु ऐं नेगेटिव इम्पैक्ट जेको आहे दुनिया जे अॻियां रखंदी आहे। त उहे माण्हू जेके पंहिंजे रोज़गार जे करे या कंहिं बि पर्सनल वजह जे करे रोडनि मां निकितल आहिनि त उन्हनि खे जॻह ॾियणु, एम्बुलेंसिस खे धगु ॾियणु, उनखां अलावा जेके असांजा बुज़ुर्ग आहिनि साथी पाकिस्तान जा जेके उहे माण्हू जेके वॾी एज जा आहिनि उन्हनि जो एहतराम रखणु, उन्हनि खे अॻु में रोड ते वञणु ॾियणु, त ही सभु जेके ॻाल्हियूं आहिनि इन्हनि सभिनी जो बि ख़ासि तौर ते ख़्यालु रखिणो आहे, छो त इहा हिकिड़ी वॾी ब्लेसिंग आहे। ऐं मुबशिर बिल्कुलु जीअं त ज़ाहिर आहे अवां अॻु में बि ज़िक्र कयो त हिकिड़ो बहितरीन असांजी तरफ़ां त कोशिशि हूंदी आहे त बेस्ट खां बेस्ट असां पंहिंजे बिल्कुलु ईअं ई आहे। नाज़रीन मिनासुल क़ौम असांजो इहो अलमियो आहे, जेतिरी बि का वॾी सेलिब्रेशन अचे या सेलिब्रेशन ईंदी आहे त असांजी वरी क़ौम ते हिकिड़ो इहो बि अलमियो आहे न त ख़ुशियूं क़ौमी सतह ते असांखे थोरो घटि मिलंदियूं आहिनि, जॾहिं मिलंदियूं आहिनि न पोइ असां थोरो वधीक मतवाला थी ईंदा आहियूं, जंहिंजी वजह सां असां रोडनि रस्तनि ते सफ़ा ईअं निकिरी ईंदा आहियूं जॾहिं असांखे ॿिए कंहिंजो ख़्यालु ई न हूंदो आहे। पर हिकिड़ी शइ मूंखे ॾाढी सुठी लॻी मुबशिर, मां जिते ॾिसां पई त असांजा ॿाहिरि निकितल आहिनि आज़ादीअ जे ॾींहं जी सेलिब्रेशन जे लाइ, कोई सी व्यू ते वियल आहे, कोई पंहिंजनि फैमिली सां दोस्तनि सां किथे वञी आउटिंग थो करे पियो, किथे वञी खाइण पीअण जे लाइ कंहिं रेस्टोरेंट वियल आहिनि, त उते ई मूंखे इक्वल नंबर्स में मुंहिंजूं भेनरूं बि नज़र आयूं। मतिलबु उहे फैमिली सां गॾु निकिता आहिनि ऐं पंहिंजनि भेनरुनि खे पाण सां गॾु खणी निकिता आहिनि। ऐं कराची हिकिड़ो हर लिहाज़ सां रिच शहर मूंखे नज़र आयो। बिल्कुलु ईअं ई आहे, कराची समेत सॼे मुल्क में असांखे अहिड़ा जश्न नज़र आया, माण्हू नज़र पे आया ऐं इलाही भरपूर अल्हम्दुलिल्लाह वीकेंड बि रहियो। ऐं सुठी ॻाल्हि इहा आहे नाज़रीन त को बि अहिड़ो वाक़ियो मिसहैपन वारो क्रिएट न थियो, असांजे साम्हूं न आयो, छो जो जंहिं अंदाज़ में खोड़ सारा दुश्मन अनासिर असांजे मुल्क जे अंदरां नज़रूं जेके विझी वेठा आहिनि ऐं खोड़ सारे मुल्कनि जी प्रॉक्सीज़ पाकिस्तान जे अंदरि कमु करे रहियूं आहिनि, त अलाह जो शुक्र आहे असांजे सिक्योरिटी इदारनि हिनखे भरपूर तरीक़े सां कामयाबु बणायो ऐं हिकिड़ो सुठो इवेंट असां सभिनी गुज़ारे करे पंहिंजे घरनि ॾांहुं रवाना थियासीं। सूरत हाल इहा ई आहे त ईअं ई को बि मुल्क हुजे तरक़ी कंदो आहे, अॻिते वधंदो आहे, उमेद आहे त अचण वारा ॿी सेलिब्रेशन वाक़ियात ईअं भरपूर तरीक़े सां मल्हाया वेंदा। हाणे तव्हांजो मुंहिंजो फ़र्ज़ु आहे त असां बुनियादी तौर ते क़ौमी सतह ते पाण में कीअं तब्दीली था आणूं, पंहिंजे समाज खे कीअं था सुधारूं, असां पाण मुआशिरे खे छा पैगाम ॾियूं था पिया त हिकिड़ो जेको इंसानु आहे, जेको हिकिड़ो शहरी आहे, जेको हिकिड़ो शख़्स फ़र्द आहे हिन मुआशिरे जो,
उहो पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे करे कीअं मुआशरे खे तब्दील करे थो सघे त हाणे तव्हांजी मुंहिंजी ज़िमेदारी बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं पुठियनि ॾींहंनि में हिकिड़ो ॾाढो मूंखे फ़ख़्रु महसूसु थिए थो त असांजे अॻियां कहिड़ा कहिड़ा नाला यंगस्टर जेके असांजी यूथ आहे, जेके ख़ासि तौर ते असांजूं नियाणियूं आहिनि, टीन एज में किथे किथे वञी पहुतियूं आहिनि। हिकिड़ी पंहिंजी नियाणी असांजे प्रोग्राम में आई, मुबशिर हेरा नालो हुयो, जेका इंडोनेशिया जी स्कॉलरशिप हासिल करे हुते वई आहे। उन खां पोइ वरी जेका टॉपर आहे असांजी हफ्सा, जेका ख़ैरपुर मीरस मां आहे, सो उन बि टॉप कयो आहे आगा खान बोर्ड मां। उन सां गॾोगॾु हिकिड़ी आमना चांडियो छोकिरी जंहिंजी जेको आहे सो बहितरीन आवाज़ जे करे हुन हिकिड़ो बहितरीन जेका शाइरी ॻाती ऐं गुलकारी कई, उन हवाले सां वायरल हुई। त ॾिसो, हीअ जेका असांजी यूथ आहे जंहिं नमूने अॻिते वधे थी, दुनिया जे अॻियां हिकिड़ो पर्सपेक्टिव साम्हूं करे रखे थी न, इहा हिकिड़ी तमामु वॾी बहितरीन ॻाल्हि आहे। इन में मूंखे नज़र अचे थो त ईंदड़ 10 सालनि खां पोइ, ईंदड़ 5 सालनि खां पोइ पाकिस्तान ऐं सिंध जी हिकिड़ी ख़ासि अहमियत दुनिया जे अॻियां थी करे साबित थींदी। ऐं जेको ज़ाहिर आहे कि जेको मुल्क असांखे मिलियो आहे, इन में मां सम्झां थी जेका असांजी यूथ आहे उहा तमामु वधीक पैशनेट आहे, तमामु वधीक ख़्वाब ॾिसे थी, हिनखे साबिया करण बि ॼाणे थी। बिल्कुलु ईअं ई आहे नाज़रीन, त उहे नौजवान ख़ासि करे जेके असांखे ॾिसी रहिया आहिनि या उहे वालिदेन जेके असांखे ॾिसी रहिया आहिनि, तव्हां पंहिंजे यंगस्टर्स खे, पंहिंजनि पुटनि खे, पंहिंजी धीअरनि खे अञा मज़ीद जेको आहे प्रोमोट कयो, उन्हनि खे मज़ीद जेको आहे मोटिवेट कयो ताकी उहो इन मुआशरे में इन तरीक़े सां पंहिंजो किरदारु अदा करे सघनि। उहे पंहिंजो किरदारु इनफ़रादी हैसियत सां किरदारु अदा कंदा, लेकिन उन्हनि जी उन इनफ़रादी हैसियत सां सॼो मुआशिरो जेको आहे उहो बहितरु थींदो, सॼो मुल्क जेको आहे उहो बहितरु थींदो। ऐं यकीनन उन्हनि जी काविशनि सां, कोशिशनि सां मुआशिरे जी भलाई थी सघे, मुआशिरो उन्हनि खे इंस्पायर करे उन्हनि खां कुझु शयूं सिखी थो सघे। छो जो अलाह साईं जॾहिं हर इंसान खे तख़लीक़ कयो, ठाहियो, त अलाह साईं हर इंसान खे का न का ख़सूसियत लाज़मी ॾिनी आहे। हाणे इहा इंसान जे मथां आहे त इंसान पंहिंजे अंदरि अलाह साईं जी उहा मिलियल सलाहियत खे, ख़सूसियत खे कंहिं तरीक़े सां सुञाणे थो पियो। खोड़ सारा स्टूडेंट्स आहिनि, नौजवान आहिनि, को सुठो ॻाल्हाए सघे थो, को सुठो मोटिवेट करे सघंदो आहे, को सुठो तकरीर करे सघंदो आहे, को पढ़ाई लिखाई में सुठो हूंदो आहे, कंहिंजो दिमाग़ क्रिएटिविटी में इलाही ज़्यादा माहिर हूंदो आहे, को सुठो आवाज़ जी सुठी हूंदी आहे। इन ई तरीक़े सां त तव्हांखे हाणे पंहिंजी ख़सूसियत खे, पंहिंजी सलाहियत खे पाण सुञाणणो आहे त तव्हांजी कहिड़ी सलाहियत सां तव्हांजो जेको मुआशिरो आहे उहो बहितरु थी सघे थो, त पोइ यकीनन तव्हां पंहिंजी ज़िंदगी खे दुबारा रीट्यून कयो ऐं दुबारा स्ट्रगलिंग फेज़ खां निकिरी करे हाणे प्रॉपरली वे में अची पाकिस्तान खे सर्व करण जे तरह कयो। बिल्कुलु ईअं ई आहे। छो त ज़ाहिर आहे जॾहिं असांखे हिकिड़ो मुल्क तोहफ़े वांगिया मिलियो आहे न, असांजे वॾनि क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि ऐं उन्हनि क़ुर्बानियुनि जे बदिले में असांखे हीउ मुल्क मिलियो आहे। ऐं इन मुल्क में जेके 3 वॾा अहम क़ानून जेके क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना पाण रखिया, जंहिंमें आहे त फेथ, यूनिटी ऐं डिसिप्लिन। इहे 3 शयूं जेके असां ॾिसंदा आहियूं त कराची शहर में हिकिड़ो क्लिफ्टन ते 3 तलवार जो जेको चौक आहे, उहो चौराहो आहे, उन 3 तलवारनि ते बि इहो लिखियलु आहे, फेथ, यूनिटी ऐं डिसिप्लिन। इनखे अगरि असां फॉलो कयूं था त हे बहैसियत क़ौम असां अॻिते वधी सघूं था। ईमान रखणु, पंहिंजे पर्सपेक्टिव ते यकीन रखणु, फेथ रखणु तमामु घणो ज़रूरी आहे। यूनिटीअ सां हलणु, जंहिंखां सवा का बि असां तरक़ी, का बि कामयाबी असां माणे कोन सघूं था। ऐं वरी डिसिप्लिन खे तरजीह ॾियणु, छो त डिसिप्लिन न हूंदो त दुनिया में कोई बि कमु, कोई बि ख़्वाब साबिया न थी सघंदो। बिल्कुलु ईअं ई आहे नाज़रीन, डिसिप्लिन खे अपनाईंदे हाणे तव्हां अॼु पंहिंजी रूटीन दुबारा शुरू करे वठो। खोड़ थी वियूं छुटियूं, जो 14 अगस्त जुमे ते हुई, त असांखे थ्रू आउट जुमो, छंछरु, आचर खोड़ सारी जॻहियुनि ते कॉर्पोरेट इदारनि में, स्कूलनि में 3 ॾींहं लगातार छुटी नज़र में आई। त हाणे जॾहिं 3 ॾींहं छुटीअ खां पोइ इंसान पंहिंजो ऑफिस ईंदो आहे, कमु करणो आहे, थोरो वरी उहो लेज़ी बि ॿारनि जा स्कूल खुली विया आहिनि, मोकलूं ख़तम, हाणे स्कूल वञिणो आहे, पढ़ाई करणी आहे, सो अॼोको ॾींहुं जेको आहे थोरो इन हवाले सां अॼोको ॾींहुं तव्हां सभिनी जो एनर्जेटिक हुजणु घुरिजे ऐं जेके बि कम तव्हां हिननि 3 ॾींहंनि में पेंडिंग करे रखिया त यार हाणे सूमर ते ॾिसंदा त जॾहिं ॾींहुं ईंदो त उहो ॾींहुं अची वियो आहे। हाणे लाज़मी ॻाल्हि आहे तव्हां केतिरो ई कम खां जेकॾहिं जी चुराईंदो त पॉसिबल न आहे त तव्हां जेको आहे उन कम खां हमेशह ई जी चुराईंदा रहियो। अॼु मंडे जो ॾींहुं थी वियो आहे, स्टार्ट थी वियो आहे।
हर को माण्हू पंहिंजनि कमनि ॾांहुं निकिरंदा जी, बिल्कुलु। आगो बि आहियूं कम जे हवाले ईअं ई सां आहे, दिस इज़ मंडे एंड मंडे सां गॾोगॾु हाणे सभई कमकार उन ई सेम रूटीन में इंसानु अची वियो आहे। हर मोकल एंजॉय करे पंहिंजो जेको सो प्यारनि खे टाइम ॾेई करे वी ऑल आर बैक टू रूटीन। ऐं हींअर असां पंहिंजे ख़ूबसूरत प्रोग्राम जी ज़ाहिर शुरूआति थी वई आहे ऐं जॾहिं बि अॻिते असांजा सेगमेंट्स ईंदा उन्हनि सेगमेंट्स में असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त कहिड़ा कहिड़ा नवां नवां इंफॉर्मेशन, कहिड़ा कहिड़ा नवां नवां टॉपिक्स आहिनि जेके असां अव्हां सां शेयर करे सघूं था। ऐं हिन वक़्तु जीअं ज़ाहिर आहे नेरनि जी चांहि सां गॾोगॾु अव्हां असांखे ॾिसंदा आहियो, हिन प्रोग्राम खे इंजॉय कंदा आहियो। ईअं ई वरी नंढड़ी साही बि असां वठंदा आहियूं। साही सां गॾोगॾु छा थींदो आहे त इंसान खे टाइम मिली वेंदो आहे। अगरि कंहिंजी चांहि कड़े थी पई त ज़ाहिर आहे तव्हां चवंदव भला केॾी सुठी ॻाल्हि ॿोल हले थी, मुबशर ऐं बाग़ चवनि था पिया त कीअं उथूं, कीअं चांहि पियूं, हीअ ॻाल्हि भला पूरी कनि त पोइ उथी वठूं था। सो असां अव्हांखे बि साही ॾियूं था त तव्हां हाणे वञी सघो था, पंहिंजी चांहि खे रेडी करे सघो था, पंहिंजे नेरनि खे इंजॉय करे सघो था। नंढड़ी ब्रेक आहे, ब्रेक वठो, ब्रेक खां पोइ वरी हाज़िर थींदासीं मॉर्निंग विद आवाज़ में। ख़ूबसूरत प्रोग्राम आहे बाक़ी मुबशर तव्हांजा मुंतज़िर, किथे न वञो, गॾु रहिजो। मॉर्निंग विद आवाज़ में मिलूं था ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन, वेलकम बैक। भली कार चऊं था अव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर प्रोग्राम जारी सारी आहे, शुरू थी वियो आहे। यकीनन तव्हां त चांहि वग़ैरह जी चुस्कियूं हणी करे प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो, त असांखे बि थोरो पंहिंजे ज़ून में अचण में टाइम लॻी रहियो आहे। त हिन करे थोरा टेक्निकल फॉल्ट हूंदा आहिनि। उमेद आहे त तव्हां हाणे पंहिंजी नाश्ते जी टेबल सजाए छॾी हूंदी ऐं हाणे तव्हां असांजे प्रोग्राम में वधीक बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं जीअं त ॾिसंदड़ आहिनि उन्हनि खे बिल्कुलु ख़बर आहे त असां सूमर जे ॾींहुं हिकिड़ो ख़ासि जेको सेशन आयो आहे ऐड कंदा आहियूं पंहिंजे प्रोग्राम में। हिकिड़ा ख़ासि महिमान आहिनि जेके हर सूमर ते उन सेगमेंट में असांखे जॉइन कंदा आहिनि, जेके असांखे हाल अहिवाल ॾींदा आहिनि मौसम जे हवाले सां। बाबा मौसम जा छा हाल अहिवाल आहिनि, बरसातूं पवंदियूं न पवंदियूं, गर्मी केतिरी रहंदी, ह्यूमिडिटी केतिरी रहंदी, ऐं समूरे मुल्क में समूरी सिंध में मौसम जा छा हाल अहिवाल आहिनि, कहिड़ी सूरत हाल आहे, उन हवाले सां असांखे आगाही ॾींदा आहिनि बुमरो साहब। सो नज़ीर अहमद बुमरो साहब असांखे जॉइन कयो आहे। बिल्कुलु सूमर जो ॾींहुं आहे, उन्हनि खे वेलकम कयूं था। अस्सलाम वालेकुम बुमरो साहब, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? वालेकुम अस्सलाम। गुड मॉर्निंग सभ खां पहिरियां, ऐं थैंक यू सो मच। तव्हां हर हफ़्ते असां सां गॾु हूंदा आहियो। सूमर जो ॾींहुं आहे, ज़ाहिर हफ़्ते जी शुरूआति आहे। ॿुधायो समूरो हफ़्तो छा अपडेट आहे, छा सूरत हाल रहंदी मौसम जे हवाले सां? हिन हफ़्ते मौसम मॉनसून जे हवाले सां तमामु घणी अफ़सोसनाक सूरत हाल आहे। बरसात जो को चांस न आहे। अच्छा, इहो सभु कुझु मौसमियाती तब्दीलीअ जे करे थी रहियो आहे। ऐं इन जे करे जेके मॉनसून जा बादल आहिनि उहे सिंध खां घणो परे हलिया विया आहिनि। पर इहो आहे त पाकिस्तान जे उतरियनि इलाइक़नि में अधु पंजाब खां मथे सुठियूं बरसातूं हलंदियूं तक़रीबन सॼो हफ़्तो। सही। अच्छा नज़ीर साहब, छा रीज़न आहे मुल्क सॼो हिकिड़ो ई आहे लेकिन पंजाब वारे पासे मौसमियाती तब्दीली एतिरी इफेक्ट नथी करे, सिंध में ज़्यादा इफेक्ट थी करे? छा रीज़न आहे सम्झो था पिया इन जो सबबु इहो आहे त जेके मॉनसून जूं हवाऊं आहिनि उन्हनि जो रुख तब्दील थियल आहे। उन्हनि जो रुख आहे हिन वक़्तु हिमालय जबल जे साइड सां थींदियूं ऐं उहे कश्मीर ताईं पहुचनि थियूं। इन जे करे हवाऊं जेके आहिनि से बसि उते ई बरसातूं ॾियनि पियूं ऐं सिंध तरफ़ हवाउनि जे वहिकिरे जो को रस्तो न आहे। ठीकु आहे। त नज़ीर साहब इहो ॿुधाइजो, सिंध में बि कारुं झड़ जा पहाड़ आहिनि, गोरखिल असां वटि आहे, त हिननि एरियाज़ में या हिन जे जेका वेझा एरियाज़ आहिनि उते को इफेक्ट पवंदो बरसाति वग़ैरह जो, या सॼी सिंध जो टेम्परेचर सेम ॾिसो पिया हाणे? कारुं झड़ जबल त नंगर पार्कर में आहे। त नंगर पार्कर में मौसम सुठी रहंदी, जुड़ाली रहंदी। बल्कि नंगर पार्कर खां कराची ताईं इहो पूरो बेल्ट जेको आहे इहो जुड़ाली मौसम रहंदी। ऐं जुड़ाली मौसम जा जेके आहिनि असर उहे मिठो ख़ासि पूरी डिवीज़न ताईं ऐं कुझु हैदराबाद जे वेझो ताईं पहुची सघनि था। अच्छा,
ठीकु त आहे उन खां पोइ वरी जेके ॿिया शहर आहिनि सिंध जा, छा उते छा रहंदो टेम्परेचर गर्मीअ जे हवाले सां, ह्यूमिडिटीअ जे हवाले सां? जेकी असांजा पूरे सिंध जे इलाइक़नि में उत्तर सिंध में जेकॾहिं ॾिसजे त हवाऊं खुलियल रहंदियूं, हवाऊं सुठी रफ़्तार सां हलंदियूं ऐं उते घुट ऐं ॿूसट जो को एहसास न रहंदो। सही। ऐं उते टेम्परेचर उत्तर सिंध में 43 डिग्री सेंटीग्रेड ऐं विचोले में 40 डिग्री सेंटीग्रेड, लाड़ में 36 डिग्री सेंटीग्रेड ऐं कराचीअ में 29 डिग्री सेंटीग्रेड ताईं रहंदो। ये टेम्परेचर जेके आहिनि से वधि में वधि टेम्परेचर आहिनि पूरी सिंध जा। ठीकु आहे नज़ीर साहब, को सिंध जो अहिड़ो इलाइक़ो जंहिंमें ॿूसट वग़ैरह जो मामलो ज़्यादा हुजे? कराची में असांखे ज़्यादा महसूसु थींदो आहे समुंद्री हवाउनि जी वजह सां, अव्हां कीअं था ॾिसो हिनखे? न, समुंड जूं हवाऊं त कराची में तमामु तेज़ आहिनि ऐं हिन पूरे हफ़्ते जे दौरान हवाउनि जी रफ़्तार अञा वधंदी, कराची में वधंदी, बल्कि ज़िलो बदीन आहे, ज़िलो ठट्टो आहे, सिजावल आहे ऐं तरपातकर पूरो, इन्हनि इलाइक़नि में हवाउनि जी रफ़्तार तेज़ थी वेंदी ऐं घुट ऐं ॿूसट जो को सुवाल ई पैदा कोन थो थिए। सही। अच्छा बाक़ी सिंध जे अंदरि जेकॾहिं घुट ऐं ॿूसट जो कुझु असर थी सघे थो त उहो जेके खीर जबल जा ओभर वारा इलाइक़ा आहिनि, काचे जा इलाइक़ा, दादू ज़िले जा इलाइक़ा, जोई जा इलाइक़ा, उन्हनि में थी सघे थो, या कंबर शहदाद कोट ताईं। सही। बाक़ी हवाऊं जारी आहे। ठीकु आहे। अक्सर ईअं थींदो आहे बबरो साहब, जॾहिं मोकलूं ख़तमु थी वेंदियूं आहिनि, ॿारनि जा स्कूल शुरू थी वेंदा आहिनि, त उन खां पोइ वरी गर्मीअ जी शिदत वधी वेंदी आहे ऐं जेको आहे सो मोकलुनि जे ॾींहंनि में जून जुलाई जी वेकेशन्स में सुठो मौसम रहंदो आहे, बरसातूं बि रहंदियूं आहिनि। छा हाणे इन क़िस्म जो कोई इम्कान कोन्हे, छो त स्कूल हाणे बाक़ाइदा स्टार्ट थी विया आहिनि, ॿार स्कूल बि वञनि था पिया, त पेरेंट्स जे लाइ फिकर जी ॻाल्हि हूंदी आहे त स्कूल में अगरि टेम्परेचर वधीक थी वञे थो त ॾाढो ॾुखियो थींदो आहे ॿारनि जे लाइ। अगस्त जे दौरान तमामु घणे टेम्परेचर जो को ख़तरो कोन्हे, को हवाऊं हली चुकियूं आहिनि ऐं इहे हवाऊं तक़रीबन पूरो महीनो हलंदियूं ऐं हिन महीने यानी अगस्त जे आख़िर में कुझु हवाउनि में कमी अची सघे थी, छो त मूनसून सिस्टम जा बादल कुझु अॻिते ईंदा, इन जे करे सिंध तरफ़ बरसातुनि जो इम्कान बि थी सघे थो, यानी 31 तारीख़ अगस्त जी, त उन दौरान पोइ सिंध जे कुझु इलाइक़नि में हवाउनि जी रफ़्तार में घटिताई ईंदी। ठीकु आहे नज़ीर साहब, इहो ॿुधाइजो स्पेसिफिक, जेकॾहिं असां अॼु सूमर वारे ॾींहं जी ॻाल्हि कयूं त अॼु सूमर ते सॼे सिंध में छा पोज़ीशन आहे मौसम जी, सॼे वीक जो त तव्हां ॿुधायो, अॼोके ॾींहं जे हवाले सां छा मामलो आहे? अॼु सिंध में किथे बि का बरसाति कान्हे का ऐं खीर तर रेंज ते कुझु ककर ईंदा आहिनि पर उन्हनि जो बि आसिरो कोन्हे। ठीकु आहे, त असां छा सम्झनि असांजा नाज़रीन, ऊन्हारो केसि ताईं हलंदो कंटिन्यू? ऊन्हारो त साईं ही जेको असां वटि सिंध में गरम मौसम जो मुद्दो आहे उहो त काफ़ी अॻिते वेंदो आहे, यानी तक़रीबन इहे नवंबर ताईं वेंदो आहे। त नवंबर में बि ईअं ई मौसम जेका आहे तमामु गरम त न हूंदी पर हल्की फुल्की गर्मी रहंदी। सही। ठीकु आहे, बिल्कुलु ठीकु आहे। इहो ॿुधाइजो, जेके सिंध जा गेटवे इलाइक़ा तव्हां ॿुधाया, डीपलो वग़ैरह जी साइड, नगर पार्कर वग़ैरह जी साइड, नगर पार्कर जो तव्हां ॿुधायो, डीपले वग़ैरह वारे इलाइक़े जे पासे छा सूरत हाल रहंदी? साॻी सूरत हाल आहे, बादल आहिनि, झुड़ आहे, बूंदाबांदी थी सघे थी पूरे इलाइक़े में। बिल्कुलु ठीकु आहे बबरो साहब, पोइ इन जो मतिलबु त जेके असां वटि सिंध जी सेम सूरत हाल आहे, पर तव्हां ॿुधायो त पंजाब में जेको आहे सूरत हाल चेंज आहे, नारायण कागान ऐं नॉर्थ जेको पाकिस्तान आहे उनजो वरी अलॻि टेम्परेचर आहे, उतां जी छा सूरत हाल आहे? उतां जो टेम्परेचर घणो न आहे, नॉर्मल टेम्परेचर आहे ऐं गर्मी कान्हे का, बरसातूं हलनि थियूं पयूं, बरसातूं तक़रीबन पूरे उत्तर पंजाब ऐं उत्तर के में सुठियूं बरसातूं पवंदियूं न पूरे हफ़्ते में। सही। पोइ जेके माण्हू ट्रेवल कनि था ऐं प्लान कनि था, छा उहे इन्हनि बरसातुनि में बि प्लान करे सघनि था? उन्हनि खे को ख़तरो त कोन्हे या वरी उन्हनि खे वेट करणु घुरिजे? जेकी सयाह आहिनि या घुमण फिरण वञनि था उन्हनि जे लाइ तमामु घणे कंहिं ख़तरे वारी ॻाल्हि कान्हे, छाकाणि त बरसातूं जेके आहिनि उहे तमामु घणी कोन्हनि थियूं।
ठीकु तेज़ आहे वारी बरसातूं न आहिनि। ठीकु आहे। भमरो साहब अक्सर अगस्त में चौमासी वारे मुंद में असां ॾिठो आहे ख़ासि करे ख़ैबर पख्तूनख्वा वारी साइड हिकिड़ो बरसातनि जी वजह सां फ्लड वग़ैरह ॾाढो सिलसिलो शुरू थी वेंदो आहे। तव्हां सम्झो पिया उन पासे हिन दफ़ो कोई एतिरो बरसातनि जो सिलसिलो थी थो सघे जो अगेन KPK में फ्लड जहिड़ी सूरत हाल नज़र अचे असांखे? जीअं गुज़रियल सालनि में असां ॾिठो आहे त उत्तरी इलाइक़नि में KPK गिलगित या कश्मीर में फ्लड अची वेंदी आहे ऐं लैंड स्लाइडिंग थींदी आहे, तमामु वॾे पैमाने ते मसइला थींदा आहिनि। त अहिड़ो हिन साल को ख़तरो नज़र नथो अचे। ठीकु आहे। ठीकु आहे। अभी छा सजेस्ट कंदो असांजे नाज़रीन खे सिंध में मौसमियाती तब्दीलीअ खां बचण जे लाइ कहिड़ा उपाउ करे सघजनि था इनफरादी सतह ते? इंफरादी सतह ते हर माण्हू पंहिंजे नाले जो हिकिड़ो वण लॻाए हर मौसम में, यानी हर सावण जे मौसम में हिकिड़ो वण हर माण्हू पंहिंजो लॻाए। इन सां तमामु घणो सुठो असरु पवंदो मौसमनि ते। बिल्कुलु ठीकु आहे। वो असांजे नाज़रीन खे इहो बि सजेस्ट कयो अहिड़ो कहिड़ो वणु आहे जेको ज़्यादा ज़मीन खे बि फ़ाइदो ॾे, पाणीअ बि घटि चूसे, छो जो बाज़ औक़ात कुझु वण हूंदा आहिनि उन्हनि जे बारे में इहे ॻाल्हियूं साम्हूं ईंदियूं आहिनि यार पाणी इलाही ज़्यादा थो पीए त पोइ ज़मीन ते बि पाणी चूसे वेंदो आहे। ज़मीन ते असां जीअं ॾिसूं त जेके बि असांजा शहरी इलाइक़ा आहिनि या ॻोठाणा इलाइक़ा आहिनि, जेके बैराजी इलाइक़ा आहिनि, उते त को पाणीअ जी का घटिताई कान्हे का, ज़ेर ज़मीन पाणी या ज़मीन जे अंदरि नमी तमामु घणी आहे त उते निम जो वणु तमामु सुठो थिए थो ऐं ॿिया बि केतिरा ई वणनि टाली पोखे सघिजे थी। ख़ासि तौर ते उहे वण पोखणु घुरिजनि जेके छांव घणी ॾींदा हुजनि। उन्हनि सां इहो फ़ाइदो थींदो आहे त गर्मीअ ते सुठो असरु पवंदो आहे। गर्मी जेका आहे सा उहा घटिबी आहे ऐं उहे इस्तेमाल में बि ईंदा आहिनि ऐं सुकून फराहम कंदा आहिनि। बिल्कुलु ठीकु आहे नज़ीर साहब, ठीकु आहे। अवां जी महिरबानी, अगेन अवां असांखे टाइम ॾिनो, सॼे मौसम जा बि हाल अहवाल असांखे ॿुधाया, अवां जा थोराइता आहियूं। अगेन वरी तव्हांखे ज़हमत असां ज़रूरु ॾींदासीं। बिल्कुलु बाख़म अला सूरत हाल हाणे इहा आहे त बरसात जो को इम्कान न आहे हिन दफ़ो सिंध में। बरसात जो इम्कान कोन आहे पर मौसम खुशगवार रहंदी, हवाऊं पुरजोश रहंदियूं, समूरी सिंध में सुठो मौसम रहंदो। अगरि कोई स्कूल वञनि था ॿार ऐं माण्हू जेके ऑफिसिस वञनि था, कोई ॿाहिरि कमु कनि था पिया, त उन्हनि जे लाइ ख़तरे जी ऐं परेशानी जी का ॻाल्हि कोन आहे। ऐं बहितरीनु जेको आहे सो ख़ासि तौर ते थरपाकर, नगर पाकर ऐं वरी कराची ऐं हिन पासे सभु निलाड़ जा जेके बि शहर आहिनि उते भमरो साहब पाण ॿुधायो त सुठी मौसम रहंदी, खुशगवार मौसम रहंदी, हवाऊं जेके आहिनि उहे सुठियूं रहंदियूं। इन करे हवादार जॾहिं मौसम रहंदी आहे त इंसान जो मूड बि खुशगवार रहंदो आहे। किथे पंहिंजनि प्यारनि सां की असां आउटिंग्स प्लान करे सघूं था, बीचिस ते वञी सघूं था, उन्हनि सां गॾु ख़ासि क्वालिटी टाइम स्पेंड करे सघूं था। बिल्कुलु ईअं ई आहे नाज़रीन। अगस्त जो महीनो मॉनसून जॾहिं स्टार्ट थींदो आहे त खोड़ सारियूं फैमिलीज़ बि पिकनिक प्लान कंदियूं आहिनि, बल्कि लॉन्ग ट्रिप बि प्लान कंदा आहिनि। त इन सिचुएशन में सुठी ॻाल्हि आहे पाकिस्तान में हूअं बि टूरिज़म खे फ़रोग़ ॾियणु घुरिजे। पाकिस्तान जा खोड़ सारा अहिड़ा इलाइक़ा आहिनि जेके ज़रे घटि स्विट्ज़रलैंड जहिड़ा लॻंदा आहिनि ऐं सफ़ा उन्हनि खां बि बल्कि अखे जो मुक़ाबिलो कनि था। ऐं हर कोई प्लान कंदो आहे, ख़ासि तौर ते त असां नॉर्दर्न पासे वञूं, नारायण कागान जे पासे वञूं, स्कर्दू हुंज़ा जे पासे वञूं, त हिननि मौसम में अवां वञी सघो था। बिल्कुलु, छो त उते बि बहितरीनु ऐं खुशगवार मौसम आहे, तव्हां इंजॉय करे सघो था, पंहिंजे समूरे ट्रिप खे प्लान करे सघो था। बहितरीनु इहो जेको आहे असांखे अपडेट जेका आहे नज़ीर अहमद भमरो साहब ॾींदा आहिनि ऐं मुबशिर या त मूंखे हैरत थींदी आहे त उन्हनि जी का बि प्रोडिक्शन ग़लति कोन थींदी आहे। हर प्रोडिक्शन उन्हनि जी एक्यूरेट साबित थींदी आहे। समूरे हफ़्ते जो जेका बि मौसम जी अपडेट ॾींदा आहिनि भमरो साहब, उहा बिल्कुलु सही हूंदी आहे ऐं उन सां वाबस्ता जेके इंसान प्लानिंग करे वेंदा आहिनि त उन्हनि खे पूरो यकीन हूंदो आहे त अगरि भमरो साहब चयो आहे त ईअं ई रहंदी मौसम। बिल्कुलु ईअं ई आहे नाज़रीन। ऐं असां ॾिठोसीं सोशल मीडिया ते बि अवां मौसम जे सेगमेंट खे इलाही पसंदि कंदा आहियो, इलाही ज़्यादा शेयरिंग कॉमेंट्स वग़ैरह असांखे मौसम जे सेगमेंट में ख़ासि करे मिलंदा आहिनि। यकीनन इन जी वजह इहा ई आहे त हिन प्रोग्राम में हे सेगमेंट जेको हूंदो आहे इन में जेका बि पेशगोई थींदी आहे, जेका बि अघु भराई जे बारे में ॿुधाईंदा आहिनि नज़ीर अहमद भमरो साहब, अॼु ताईं हींअर ताईं त उहा ग़लति साबित न थी आहे। त होप सो असां उमेद कयूं था त हींअर बि नज़ीर साहब जेके अहम इंकशाफ मौसम जे हवाले सां कया, बरसात जे हवाले सां कया, असांखे
सेम सिचुएशन सेम नज़र ईंदी। बाक़ी कुदरत आहे, कुदरत जो निज़ाम आहे, कॾहिं बि बादल हेॾे होॾे थी था सघनि, खारे ते हुकुम थिए त हिन में को शक न आहे। ज़ाहिर आहे इंसान तव्हांखे ज़ाती तौर ते मौसम कहिड़ी पसंदि आहे? बरसाति में मज़ो ईंदो आहे या खोड़ सारा माण्हू हूंदा आहिनि बरसाति खां इरिटेट थींदा आहियो? तव्हां कहिड़ा न, मूंखे बरसाति पर्सनली ॾाढी वणंदी आहे, पर अक्सर बरसातूं ईअं बि पवंदियूं आहिनि जॾहिं बरसाति पवंदी आहे ऐं हवा बिल्कुलु बंदि हूंदी आहे त तमामु उहा सफोकेशन वारो माहौल थी वेंदो आहे। इन करे उहा बरसाति मूंखे पसंदि न आहे। मूंखे हवा पसंदि आहे, इन करे हवाऊं लॻंदियूं रहनि, ख़ुशगवार ऐं सुठी जेको आहे सो फिज़ा रहे। ऐं इन सां गॾोगॾु साई जो टाइम थी वियो आहे, साई वठूं था, साई खां पोइ वरी आदत। वेलकम बैक नाज़रीन, ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं। न्यूज़ ब्रेक खां पोइ वरी हिकु दफ़ो ॿीहर मॉर्निंग विद आवाज़ में भलीकार। अव्हांखे जीअं त ख़बर आहे त हर ब्रेक खां पोइ हिकिड़ा नवां सेशन्स हूंदा आहिनि जेके असांजे प्रोग्राम में थींदा आहिनि। असां हुन ते ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं, डिस्कस कंदा आहियूं। उन टॉपिक सां वाबस्ता काफ़ी अहिड़ा एक्सपर्ट्स हूंदा आहिनि जेके माण्हू हूंदा आहिनि, माहिर नफ़्सियात, माहिर फील्ड जा जेके बि माहिरीन हूंदा आहिनि उहे असांखे जॉइन कंदा आहिनि, उन्हनि सां असां डिस्कस कंदा आहियूं त अव्हां ताईं ॼाण पहुचाईंदा आहियूं। सो ईअं ई मुबशर हिकिड़ो इंटरेस्टिंग हाणे टॉपिक आहे जिते ॻाल्हाईंदासीं, जंहिं ते ॻाल्हाइणु तमामु घणो ज़रूरी आहे। बिल्कुलु ईअं ई आहे नाज़रीन, असांजी कोशिशि हूंदी आहे त पंहिंजे प्रोग्राम में अहिड़ा सेगमेंट शामिलु कयूं जेके कंहिं न कंहिं तरीक़े सां तव्हांखे ॼाण पहुचाइनि, पोइ उहो हेल्थ जो हुजे, टेक्नोलॉजी जो हुजे या करंट अफेयर्स जा हुजनि। हर हवाले सां असां पंहिंजे नाज़रीन खे इंफॉर्मेशन सां ॻंढियल चाहियूं था पिया, त इन करे असां डिफरेंट सेगमेंट शामिलु कंदा आहियूं। हीअ जेको सेगमेंट आहे उहो ॾाढो इंट्रस्टिंग आहे, जेको अॼुकल्ह दुनिया में हले बि पियो, दुनिया हिन जे मथां तरक़ी बि करे रही आहे। खोड़ सारनि मुल्कनि में इन जा शैपिंग्स भी नज़र अची रहिया आहिनि। आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी जेका वाध थी वई आहे, AI जी ग्रोथ करे रही आहे, त असां इहो ॼाणींदासीं त पाकिस्तान में AI खां असांजा स्टूडेंट नौजवान केतिरो फ़ाइदो खणे था सघनि, किथे AI नौजवान नस्ल खे बिगाड़ण जो त किरदारु अदा नथो करे। बिल्कुलु, ऐं वॾो सवाल इहो आहे त छा तालीमी निज़ाम जेको आहे इन हथरादू ज़हानत सां गॾु हली सघे थो? असल में चाहे सुबुह सुबुह जो टाइम आहे, टंग ट्विस्टर्स अची वेंदा आहिनि कॾहिं कॾहिं। सो बहरहाल इट्स पार्ट ऑफ लाइफ। ऐं हींअर हलूं था पंहिंजे महिमान जी तरफ़। एहतिशाम मलिक आहिनि, AI एक्सपर्ट्स आहिनि, उन्हनि असांखे जॉइन कयो आहे। उन्हनि खां पुछंदासीं त भला इहो AI जो जेको दौरु हली रहियो आहे, ChatGPT अची वियो आहे, AI अची वियो आहे, काफ़ी कम आसान त थी विया आहिनि, पर छा हिते महिनत, हार्डवर्क ऐं स्किल जे मथां वॾो क्वेश्चन मार्क आहे या न आहे? इन खां पहिरियों असां पंहिंजे नाज़रीन खे तारुफ़ करायूं त जेको असां वटि गेस्ट आहे मलिक एहतिशामुल हसन। नंढी उमिरि में हिननि माशाअल्लाह सां सॉफ्टवेयर इंजीनियरिंग मुकमल कई ऐं नौजवानी में एज ए यंगस्टर में जेको आहे इलाही भरपूर किरदारु आर्टिफिशियल इंटेलिजेंस मैदान में अदा करे रहे हैं। मलिक एहतिशामुल हसन साहब को खुशामदीद कहते हैं आपको, आपने हमारे प्रोग्राम में टाइम दिया। बहुत शुक्रिया मुबशर भाई आपका, आपके तवज्जुह से इंशाल्लाह जी वेलकम करते हैं। और जो है सबसे पहले मैं चाहूंगी एहतिशाम आप हमें बताएं कि जो है आप यहाँ तक पहुँचे हैं, AI के हवाले से एक्सपर्ट हैं आप, IT स्पेशलिस्ट भी हैं, क्या कहना चाहेंगे हमारे यूथ को कि हम इस एक टूल के जरिए कितना आगे बढ़ सकते हैं, और आजकल के दौर में क्या इस चीज़ का सही इस्तेमाल हो रहा है या अभी हमें इसको सही तरीके से इस्तेमाल करना सीखना पड़ेगा? अच्छा, टेक्नोलॉजी जब भी दुनिया में आती है ना तो दो तरीके हैं, या तो आप जो है उसको सीख के उसके साथ सर्वाइव करें, उसको सीख के जो है मजीद जो है तरक्की करें दिन ब दिन, या फिर आपके पास दूसरा ऑप्शन ये है कि जो है आप जो है वक्त के साथ साथ सीखे नहीं तो आपका हाल जो है ऐसा हो जाएगा कि आप जो है तरक्की नहीं करेंगे। अब जैसे AI के आने के बाद ऐसा हो गया है कि जो एक्सपर्ट्स थे फील्ड के वो भी जो है अपने स्टार्टिंग पॉइंट पे आ गए, तो अब जो यूथ, जो यंगस्टर फील्ड में एंटर हो रहा है उसके पास भी उतना ही मौका है जितना आज से 10 साल पहले कोई एक्सपर्ट जब फील्ड में होता था और एक फ्रेशी जब एंटर होता था, दोनों में जमीन आसमान का फर्क होता था। लेकिन AI के आने के बाद से
दोनों एक मकाम पर आ गए हैं। तो अब सिर्फ वही आगे बढ़ सकता है जो वक्त के साथ साथ अपने आप को अपग्रेड करेगा। बाकी जहां तक बात रही कि हमारा एआई को लेके इस्तेमाल के हवाले से, तो इस्तेमाल जाहिर सी बात है, कोई भी चीज अच्छी या बुरी दोनों हो सकती है, डिपेंड करता है हम उसको यूटिलाइज किस तरह करते हैं, हम उसका यूजेज कैसे करते हैं। अब अगर हम आर्टिफिशियल इंटेलिजेंस को लेवरेज करके इससे अपनी फंडामेंटल्स स्ट्रॉन्ग करते हैं, अपने प्रॉब्लम सॉल्विंग स्किल्स अच्छे करते हैं तो ठीक है, लेकिन अगर हम इसको शॉर्टकट्स के लिए इस्तेमाल करते हैं तो अल्टीमेटली नुकसान हमारा ही है लॉन्ग टर्म में। बिल्कुल ठीक है। एहतशाम ये बताइएगा, आप इंटरनेशनली सतह पे भी हमने देखा आर्टिफिशियल इंटेलिजेंस से बहुत ज़्यादा नुकसानात भी हुए, यानी कि बहुत सारे डिप्रेस लोगों ने एआई से पूछा, चैट जीपीटी से पूछा जी मुझे सुसाइड करने का तरीक़ेकार बताएं, और फिर उसने बता भी दिया, फिर उन नौजवानों ने सुसाइड भी की, फिर बाद में उनके पेरेंट्स ने केस वगैरह भी करवाया। तो क्या हम ये कह सकते हैं कि आर्टिफिशियल इंटेलिजेंस वाकई में बहुत डेंजरस है और पाकिस्तान के अंदर में भी ये खतरनाक सूरत हाल हो सकती है आने वाले वक्त में? बिल्कुल ऐसे ही है। आर्टिफिशियल इंटेलिजेंस कुल मतलब हमारे पास आर्टिफिशियल इंटेलिजेंस की जो फॉर्म मौजूद है, हमारे पास ये एप्लीकेशन जैसे मौजूद हैं, जैसे चैट जीपीटी हो गया, जेमिनी हो गया, क्लाउड हो गया, इस तरह के टूल्स जो है अवेलेबल हैं। अब इनकी कुछ लिमिटेशंस होती हैं, ठीक है, इनको यूज करने के तरीकेकार है, ठीक है। अगर तो एक बच्चे को उसकी गाइडलाइन मिले कि उसको यूटिलाइज की तरह करना है तो अच्छी तरह है जिसका आपने जिक्र किया। अब जैसे मॉडल्स और टूल्स बन रहे हैं तो ये भी अपग्रेड होते हैं। तो आप देख लें नवंबर 2022 में जब चैट जीपीटी लॉन्च हुआ था, तब चैट जीपीटी की क्या सूरत हाल थी, आज जो है 17 अगस्त 2026 को वो कहाँ पहुंच गया है। तो जमीन आसमान का फर्क है। वक्त के साथ साथ गार्ड रेल्स जो हैं, ठीक है, वो इम्प्रूव होते हैं। गार्ड रेल्स यही है कि सिस्टम को कौन सा क्वेश्चन का आंसर करना चाहिए, कौन से क्वेश्चन का आंसर नहीं करना चाहिए, टोन उसकी कैसी होनी चाहिए, ठीक है, ये सारी चीजें गार्ड रेल्स में ठीक है। एहतशाम ये बताएं कि जैसे अक्सर काफ़ी चीज़ें जो होती हैं, अब एआई और चैट जीपीटी के आने के बाद लोगों ने मेहनत करना कम कर दिया है। काफ़ी ऐसे असाइनमेंट्स हैं जो पहले सर्च कर कर लोग तैयार किया करते थे, गूगल सर्च करते थे, किताबें पढ़ते थे, लाइब्रेरीज में जाते थे, लेकिन अब एआई के थ्रू, चैट जीपीटी के थ्रू वो सारी मेहनत जो है उन्होंने करने के बजाय वो कहते हैं कि हम एआई से अपने असाइनमेंट्स तैयार कर लेंगे। तो आई डोंट नो इफ यू हैव लिसन्ड माय पॉइंट। मेरे ख्याल से कुछ नेटवर्क का इशू है, लेकिन बहरहाल मैं ये चाहूंगी कि आप हमें बताएं कि फिर लोगों ने एआई के आने के बाद मेहनत करना कम कर दिए, तो क्या इसका कोई नेगेटिव इम्पैक्ट है, या फिर ये आप समझते हैं कि ये सही है, ये पॉजिटिव है, वक्त का बचाव है, ऐसा ही होना चाहिए? मैं आपका पॉइंट समझ गया। देखिए, हर चीज के अच्छी और बुरी साइड दोनों होती हैं, डिपेंड करता है उसको यूटिलाइज कैसे करते हैं। अब मैं अगर एक स्टूडेंट की एग्जांपल दूं, वो अगर इस तरह के टूल्स को यूटिलाइज करता है अपने असाइनमेंट्स के लिए और विदाउट अंडरस्टैंडिंग लिए, ठीक है, वो सिर्फ जो है अपना क्वेश्चन जो है चैट जीपीटी में पेस्ट करता है और उससे आंसर निकाल के अपना असाइनमेंट सबमिट करा देता है, अल्टीमेटली उस स्टूडेंट का नुकसान है लॉन्ग टर्म में, ठीक है। तो जब वो फील्ड में आएगा तो उसके पास क्रिटिकल थिंकिंग नहीं होगी, ठीक है। इस चीज पे क्वेश्चन करने से पहले कि स्टूडेंट इसको नेगेटिव वे में यूज कर रहा है, अपने असाइनमेंट इससे करवा रहा है, हमें उस डिजाइन पैटर्न को क्वेश्चन करने की जरूरत है जो इसका असाइनमेंट बना रहा है। तो एक फॉर्म से हमें हमारा असाइनमेंट ऐसा है कि इस तरह के टूल के मदद से विद इन फ्यू सेकंड्स अगर आपका असाइनमेंट सॉल्व हो रहा है तो अल्टीमेटली वो असाइनमेंट ही नहीं है। अब हमें जरूरत इस अमर की है कि हम वक्त के साथ साथ अपने डिजाइन पैटर्न्स को चेंज करें, एग्जामिनेशन पैटर्न्स को। अब प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग होनी चाहिए। अब जो है हमारे फाइनल आंसर को जो है जज नहीं करना चाहिए, हमारे उस प्रोसेस को भी जज करना चाहिए। इससे जो है अल्टीमेटली हमें फायदा होगा। ठीक है। एहतशाम ये बताइएगा कि आप क्या समझते हैं, एआई ने स्टूडेंट्स की जो है वो जो तख्लीकी सलाहियत थी, जो तनकीदी एक जायज़ा लेने का एक मरहला होता था, ये सारी चीज़ें छीन ली गई हैं एआई की वजह से, क्योंकि अल्लाह ताला ने हर इंसान को मुख्तलिफ सलाहियतों से नवाजा है। हम प्रोग्राम के शुरू में भी ये बात कर रहे थे कि हर इंसान जो है वो तख्लीकार है। आप समझते हैं आर्टिफिशियल इंटेलिजेंस के बहुत ज़्यादा इस्तेमाल से स्टूडेंट के अंदर अब ये तमाम चीज़ें ख़त्म होती जा रही हैं? जी मुबशिर भाई, जैसे मैंने पहले जिक्र किया कि जब हम आर्टिफिशियल इंटेलिजेंस का यूज सिर्फ शॉर्टकट्स के लिए लेंगे
तो अल्टीमेट हमारे लिए नुकसान ही है। हम जो है क्रिटिकली चीज़ों को एनालाइज करना छोड़ देंगे, ठीक है, हम जो है डिफरेंट डायमेंशन में सोचना छोड़ देंगे, हम कुल जहान ही एआई को ना समझ लें, क्योंकि एक फेनोमेना है एआई हेलुसिनेशन का। उसमें ये होता है कि आपका ये जो टूल है ये जो है फैक्चुअली इनकरेक्ट इंफॉर्मेशन की बम्बार्डमेंट कर रहे होते हैं, ठीक है, विदाउट वेरीफाइंग, क्योंकि खुद से फैक्ट जो है जनरेट कर रहा होता है जो रियल लाइफ में कभी एग्जिस्ट करते ही नहीं है। तो वही बात है कि जब हम विदाउट वेरिफिकेशन जब चीजें एआई से लेंगे और उनको इम्प्लीमेंट करना शुरू कर देंगे तो अल्टीमेटली हमारा नुकसान है। तो जरूरत इस अमर की है कि हम जो है जहां आर्टिफिशियल इंटेलिजेंस यूज कर रहे हैं वहां अपनी क्रिटिकल जो नॉलेज है, सलाहियतें हैं, चीजों को मुख्तलिफ जावियों से देखने की, उनको जो है एआई पे डिपेंडेंट ना कर दें, अपनी थिंकिंग को आउटसोर्स ना कर दें एआई के ऊपर। ठीक है एहतशाम, एक सवाल जो बहुत अहम है, बहुत जरूरी है आपसे पूछना, डू यू थिंक एआई कैन रिप्लेस अ ह्यूमन ब्रेन? ये बहुत डिबेटेबल है, लेकिन एआई कैन नॉट रिप्लेस ह्यूमन ब्रेन एट ऑल, ठीक है। और हाँ, चीजें इम्प्रूव हो रही हैं, लेकिन इंसान, अल्लाह ताला ने इंसान को अशरफुल मखलूकात बनाया है, तो उसकी बनाने की वजह ये है कि ये जो एआई जैसे टूल्स हैं ये भी किसी इंसान ने ही बनाए हैं, ठीक है। लेकिन अब जो है जब कंप्यूटर आया था, ठीक है, तो उस वक्त भी ये डिबेट चली थी कि एआई जो ये कंप्यूटर जो है ये ह्यूमन को रिप्लेस कर देगा, तो ऐसा नहीं हुआ। उल्टा क्या हुआ, बहुत ज्यादा जॉब जो है एलिमिनेट तो हुई, लेकिन उससे कई गुना ज्यादा जो है जॉब जो है क्रिएट हुए। अब इसी तरह आर्टिफिशियल इंटेलिजेंस के आने से भी अनएम्प्लॉयमेंट का खतरा एक बहुत ज्यादा हो गया। आप देख रहे हैं मास लेवल पे ले ऑफ हो रहे हैं, लेकिन इसके साथ साथ बहुत ज्यादा जॉब भी क्रिएट हुई है। तो अगेन मैं यही कहूंगा कि एआई जो है एक ह्यूमन इंटेलिजेंस को जो है ब्रेक नहीं कर सकती, क्योंकि अल्लाह ताला ने इंसान को हमारा न्यूरॉन सिस्टम बहुत ज्यादा स्ट्रॉन्ग है, और जो एआई का न्यूरॉन सिस्टम है, न्यूरल नेटवर्क है, वो ह्यूमन ब्रेन को देखते हुए बनाए गए। ठीक है, ठीक है एहतशाम, ये बताएं कि जैसे एआई के आने के बाद और एआई टूल्स को इस्तेमाल करने के बाद हमारे यूथ ने बहुत ज्यादा तरक्की की है, और जो है फाइनेंशियली फ्रीलांसिंग की तरफ, या कोई भी काम हो, कोई भी प्रोजेक्ट हो, कोई भी अपना जो है स्टार्टअप बनाने के लिए उन्होंने एआई की हेल्प की है। क्या जो हमारे इदारे हैं, क्या जो मुल्क के जो बड़े डिपार्टमेंट हैं, जो हुकूमत से वाबस्ता जो बड़े इदारे हैं, क्या वो एआई के थ्रू कोई सिस्टम क्रिएट कर सकते हैं अपने मुल्क को और बेहतर तरीके से जो है डेवलप करने के लिए और ऑर्गेनाइज करने के लिए? उनके लिए कितने बड़े मौके हैं जो एआई के थ्रू हम कर सकते हैं लेकिन अभी तक कर नहीं पाए हैं? आप क्या समझते हैं? जी बिल्कुल ऐसे ही है कि जो है हमें एआई इकोसिस्टम बनाने की जरूरत है, जहाँ पे गवर्नमेंट के डिफरेंट डिपार्टमेंट्स वगैरह आपस में कोलैबोरेट करके ऐसा सिस्टम बनाए। हमारे पास देखें डेटा सारा मौजूद है, हमारे पास सड़कों पर सीसीटीवी कैमरास भी मौजूद हैं, हमारे पास नादरा की डेटाबेस भी मौजूद है। मतलब हमारे पास ऐसा नहीं है कुछ है नहीं, बस इनको आपस में इंटरकनेक्ट करके एक ऐसा मॉडल डेवलप करने की जरूरत है जो हमारे डेली ऑपरेशंस में हमारे लिए मददगार साबित हो, ठीक है। अब नेशनल एआई पॉलिसी भी आ चुकी है, ठीक है, जो खुशाइन बात है, लेकिन ये चीजें पॉलिसी की हद तक ना रहें, जब तक एग्जीक्यूट नहीं होंगी तब तक जो है हमें रिजल्ट जो है विजिबल नहीं होंगे, नजर नहीं आएंगे। बहुत बेहतरीन एहतशाम, थैंक यू सो मच फॉर बीइंग विद अस। और बिल्कुल बहुत अच्छी आपने आखिर में बात की है। तो एग्जीक्यूशन तो हम कर सकते हैं, लेकिन जो है एग्जीक्यूशन तक जब तक बात आती नहीं है, प्रैक्टिकली कोई चीज होती नहीं, तो उस चीज का असल फायदा नजर नहीं आता। बहुत शुक्रिया, थैंक यू सो मच फॉर बीइंग विद अस टुडे। नाज़रीन, तो ब्रेक जो टाइम थी वियो आहे, एहतशाम साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। ब्रेक वठी करे असां हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर थियूं था। वेलकम बैक नाज़रीन, एक दफ़ो ॿीहर अव्हांखे भलीकार चऊं था। मॉर्निंग विद आवाज़ जो प्रोग्राम जारी और सारी आहे। स्पेशल सेगमेंट असांजो अञा ताईं कंटिन्यू आहे। असां सां गॾु मलिक एहतशामुल हसन स्टिल मौजूद आहिनि, जेके आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे ख़तरात, उनजी सहूलियत जे बारे में अहम ॻाल्हि ॿोल अव्हां सां करे रहिया आहिनि। एहतशाम साहब, दोबारा आपकी तरफ आएंगे।
بتائیے گا آرٹیفیشل انٹیلیجنس میں آپ سوسائٹی کو کیسے سرو کر رہے ہیں, آپ کے کن پروجیکٹس کے اوپر کام چل رہا ہے, معاشرہ آپ سے کیسے مستفید ہو رہا ہے؟ میرے ڈفرینٹ پروجیکٹس وغیرہ چل رہے ہیں, کچھ یو ایس بیسڈ کلائنٹس کے لیے بھی چل رہے ہیں, کچھ پاکستانی لوکل مارکیٹ کے لیے بھی ہیں. میں فائنل ایئر پروجیکٹ کی اپنی بات کروں, لاسٹ ایئر میں نے ایک بنایا تھا جس پہ بھی کام چل رہا ہے, وہ تھا اے آئی لیگل کنسلٹنٹ جو ہے قانونی مشورے وغیرہ فراہم کرے عوام کو. اب مسئلہ یہ ہے کہ مبشر بھائی آپ کہیں گے کہ بہت سارے ایسے پلیٹ فارم تو آلریڈی ایگزسٹ کر رہے ہیں جو قانونی مشورے فراہم کر رہے ہیں, لیکن مسئلہ یہ ہے کہ جو آلریڈی ایگزسٹنگ پلیٹ فارمز ہیں وہ یا تو انگریزی زبان میں مشورے فراہم کر رہے ہیں یا اردو زبان میں کر رہے ہیں, اور پاکستان وہ ملک ہے جہاں شرح خواندگی تقریباً 62% ہے. اب ایسے میں اور اس 62% میں بھی بیٹر ریئلٹی یہی ہے کہ ہم جانتے ہیں وہ لوگ بھی موجود ہیں جن کو فقط اپنا نام لکھنا آتا ہے, ان کو بھی ہم جو ہے لٹریسی ریٹ کے لیے کاؤنٹ کر رہے ہوتے ہیں. تو ایسے میں ایسے پلیٹ فارم سے وہ کس طرح مفید ہو سکیں گے جو ہیں انگریزی میں یا اردو میں, جن کو لکھنا پڑھنا ہی نہیں آتا. تو پھر ایسے لوگوں کے لیے ہم نے جو ہے وہ پلیٹ فارم بنایا جو ان کو قانونی مشورہ فراہم کرے ان کی ریجنل لینگویج میں, جس میں سندھی بھی ہے, بلوچی, پشتو, پنجابی, سرائکی, ان تمام لینگویجز میں. اب وہ صرف اگر لکھنا نہیں جانتا تو وہ وائس میسج کر کے بھی وہ پوچھ سکتا ہے قانونی مشورہ. ٹھیک ہے, تو یہ پروجیکٹ تھا ایک زبردست, بہت اچھا پروجیکٹ ہے آپ کا احتشام. اس کے علاوہ اور دوسرے پروجیکٹس کون سے ہیں جو پائپ لائن ہیں اور جن پر آپ ابھی مستقبل میں کام کرنا چاہیں گے؟ اچھا, ابھی ریسنٹلی ایک پروجیکٹ ہے جو پاکستان کے کیفیز اور جو ہے ریسٹورینٹ انڈسٹری کے لیے ہم نے بنایا ہے. وہ سیس ہے, سافٹ ویئر ایز اے سبسکرپشن ایز اے سروس. اس میں بیسیکلی یہ ہے کہ ہر سوشل میڈیا کا, ہر ریسٹورینٹ کا اپنا سوشل میڈیا پیجز ہوتے ہیں, انسٹاگرام, فیس بک, اور پھر ان کی کیمپینز وغیرہ, ایڈورٹیزمنٹ وغیرہ سب مینیج کرنے کے لیے ان کو اچھا خاصا اسٹاف ہائر کرنا پڑتا ہے. تو ان کے لیے ایک سافٹ ویئر یہ بنایا ہے. یہ پی آر ہو گئی نا, یہ کسی برانڈ یا کسی ریسٹورینٹ کی پی آر کو سمجھ لیں آپ, مجھے خیال سے یہ وہی کہا جائے گا. جی بالکل ایسی ہے. تو ان کے سارے سوشل میڈیا پیجز ہینڈل کرنا, ایڈورٹائزمنٹ ہینڈل کرنا, ان کے کمنٹس وغیرہ کا آٹو ریپلائی, ڈی ایمز وغیرہ, تو یہ ساری چیزیں اس میں, آڈینس انٹیلیجنس وغیرہ, یہ ساری چیزیں آ گئی. تو یہ پاکستان کے کیفے اور ریسٹورینٹس وغیرہ کے لیے ہم نے بنایا ہے. ٹھیک ہے احتشام, یہ بتائیے کہ اگر ہم پاکستان اور دیگر ملکوں کا کمپیریزن کریں تو آپ کیا دیکھتے ہیں پاکستان کے اندر آرٹیفیشل انٹیلیجنس اس وقت کہاں موجود ہے؟ جیسے وہ ایک جگہ ہماری بات بھی ہو رہی تھی تو انٹرنیشنلی سطح پہ آرٹیفیشل انٹیلیجنس کے دروازے تک بننا شروع ہو گئے ہیں جو آپ کی سنگل کال پہ جو ہے اوپن اور کلوز کر سکتے ہیں. لیکن ہم دیکھتے ہیں پاکستان میں ہمیں اے آئی پہ صرف انسٹاگرام اور ٹک ٹاک پہ ریلیں نظر آتی ہیں, کانٹینٹ نظر آتا ہے کہ جی میں لوکی ہوں, میرے کو کھانے سے یہ فائدہ ہوگا, میں بینگن ہوں, مجھے آپ اس طریقے سے کھا سکتے ہیں. تو ہمارا یوتھ جو اسٹوڈنٹ ہے وہ کس طرح آرٹیفیشل انٹیلیجنس کا غلط استعمال کر رہا ہے, اس کو صحیح استعمال کے لیے طرف لے کر آنے کے لیے ہمیں کیا کرنا پڑے گا؟ دیکھیں مبشر بھائی, بالکل ایسی ہے کہ ہم, اگر آپ مجھ سے پوچھتے ہیں کہ ہم اے آئی کی ریس میں بیہائنڈ ہیں تو بالکل ہیں, لیکن اگر آپ یہ پوچھتے ہیں کہ اب بہت دیر ہو گئی تو نہیں, ایسا نہیں ہے. ہم اب بھی جو ہے اس ریس کو جوائن کر سکتے ہیں, لیکن اس کے لیے کچھ اسٹریٹجیز بنانے کی ضرورت ہے, کچھ پالیسی ایسی بنانے کی ضرورت ہے کہ ہم گراؤنڈ روٹس لیول پہ یہ چیزیں سکھانا شروع کر دیں. اب ہوتا یہ ہے کہ آج کے کلاس روم میں بیٹھا بچہ, جو ٹیچر آج آ رہا ہے پڑھانے کے لیے, وہ اسپیسیفک بک پڑھا رہا ہے, اس کی نالج شاید لمیٹڈ ہے, اس اسپیسیفک سبجیکٹ سینٹرک ہے. لیکن جو کلاس روم میں اسٹوڈنٹ بیٹھے ہیں آج, اس کے پاس جو ہے ایڈوانس ٹولز, چیٹ جی پی ٹی, جیمنائی, کلاؤڈ جیسے ایڈوانس ٹولز موجود ہیں. تو ضرورت اس امر کی ہے کہ وہ جو ٹیچر آ رہا ہے وہ بچوں کو سکھائے کہ اس نے ریسرچ کس طرح کرنی ہے. آج ہم اپنے اسٹوڈنٹ کو یہ لیوریج دیں کہ وہ ہماری ریسرچ پر کوشچن کر سکے, تاکہ ہم جو ہے ہر چیز کو کریٹیکلی اینالائز کرنا شروع کر سکیں. ہم جو ہے ایک صرف جو ٹیچر نے بتا دیا اس کو کل جان نہ سمجھیں, بلکہ اسٹوڈنٹ کی ایک اپنے اوپینین بھی ہو, ہم اسٹوڈنٹس کے اوپینین کو سپورٹ کریں. تو جب اس طرح کا انوائرمنٹ ایک کریٹ ہوگا تو پھر بچے جو ہے ریسرچ کی طرف جائیں گے, بچے جو ہے ڈفرینٹ ڈائمینشنز کی طرف جو ہے جانا شروع کریں گے. اب آپ دیکھیں, آپ سے میرا ایک سوال ہے, جیسے آج کی کسی بھی یونیورسٹی کا معیار کیا ہے کہ وہ کتنی اچھی یونیورسٹی ہے, اس کا ہم کس بات پہ طے کرتے ہیں؟
इसी बात पे करते रहे कि उसके ग्रेजुएट्स कितने अच्छी जॉब लग गई है, कौन कौन से इदारों में लग गई है, और कितने नंबर ऑफ ग्रेजुएट जो है उनकी प्लेसमेंट हो गई, ऐसे ही है। बिल्कुल ठीक है, लेकिन जब हम अल्टीमेटली होना तो ये चाहिए कि हम देखें कि भाई इस इंस्टीट्यूट ने नंबर ऑफ पब्लिकेशंस कितनी हुई है, इंटरनेशनल जर्नल्स में इनकी कितनी रिसर्चेस पब्लिश हो रही हैं। असल चीज तो ये है कितनी आईसीपीज रजिस्टर हो रही हैं, कितनी आईपीज रजिस्टर हो रही हैं। तो ये सारी चीजें जब हम देखेंगे तो फिर इन चीजों के ऊपर सोचेंगे, पॉलिसीज लाएंगे, इन चीजों पे काम करना शुरू करेंगे, तो ही इंशाल्लाह हम जो है तरक्की करेंगे एआई की फील्ड में। वरना इंडिविजुअली जो लोग इन चीजों पे इम्प्लीमेंट कर रहे हैं वो इंडिविजुअली तो तरक्की कर रहे हैं, लेकिन बतौर माशरा ठीक है तो हमें जो है मिलकर इस पे कुछ करने की जरूरत है। ठीक है, लेकिन आजकल एक बीच में ये भी एक फुकदान हमें महसूस हुआ कि लोगों ने, बड़ी बड़ी कंपनीज ने अपने एम्प्लॉयज तक निकाल दिया और एआई के थ्रू उन्होंने अपना काम करना शुरू कर लिया, जिसकी वजह से बेरोजगारी जो ऑलरेडी बहुत बड़ा मसला है वो एक और ज्यादा चैलेंजिंग पीरियड हम सब पर आ गया। आप क्या समझते हैं कि क्या एआई का जब हम एग्जैक्टली और अच्छे तरीके से रुझान बढ़ जाएगा, सब समझ जाएंगे, तो क्या ये खतरा उन एम्प्लॉयज को है जो कहीं कंपनी में अपना काम कर रहे हैं, कोई रोजगार उनका लगा हुआ है? जी बिल्कुल ऐसे ही है कि आप देख लें, जब आज से चंद दहाई कबल जब कंप्यूटर आया था तो कंप्यूटर के आने से जो मैनुअल वर्क था, फाइल बेस्ड सिस्टम थे, वो सारे खत्म हो गए। ठीक है, अब कंप्यूटर के आने से बहुत सारी जॉब जो है चली गई थी, लेकिन एट द सेम टाइम कंप्यूटर के आने से बहुत ज्यादा नई जॉब जो है क्रिएट हुई। अब वो लोग जिन्होंने उस वक्त कंप्यूटर सीखा, ठीक है, उनको अच्छा रोजगार मिल गया, उन्होंने सरवाइव कर लिया। इसी तरह आज जो लोग वो काम कर रहे हैं जो बहुत रेपिटेटिव काम है, ठीक है, वो एआई जो है रिप्लेस कर देगा। ठीक है, तो अब जरूरत इस चीज की है कि हम जो है वक्त के साथ साथ अपने स्किल्स को अपग्रेड करें। अगर तो हम अपग्रेड नहीं करेंगे वक्त के साथ साथ, जमाने के साथ साथ, तो फिर हम जो है पीछे रह जाएंगे। उसमें अनएम्प्लॉयमेंट का भी खतरा है, ठीक है, मास ले ऑफ जो है हो रहे हैं, और उसकी वजह यही है कि क्योंकि कंपनीज को ऐसे लोगों की जरूरत ही नहीं है कि जब एक कंपनी फॉर एग्जांपल एक डेवलपर आज किसी कंपनी को ज्वाइन करता है तो उसको हो सकता है लाख सवा लाख एक कंपनी पे करे, लेकिन अगर उसके कंपनी के पास ऑलरेडी 5 डेवलपर्स मौजूद हैं, वो मजीद 5 अफोर्ड नहीं करेगी, वो उन्हीं 5 डेवलपर्स को एआई टूल प्रोवाइड कर देगी और बोलेगी इनकी प्रोडक्टिविटी जो है 10x हो जाए, 100x हो जाए। ठीक है, ये इनको कॉस्ट इफेक्टिव पड़ेगा, ठीक है, इनको ये चीज सस्ती पड़ेगी बजाय इसके कि वो 5 नए डेवलपर्स हायर करें किसी प्रोजेक्ट के लिए। तो हमें जो है वक्त के साथ साथ जो है चीजें को सीखने की जरूरत है, स्पेशली आज के टाइम में, कि हम इस तरह के। एहतिशाम ये बताएं, क्रिएटिविटी और जहां आर्टिस्ट की जो सर्कल है वहां पर एआई किस हद तक जो है उनको रिप्लेस कर सकता है या नहीं कर सकता अकॉर्डिंग टू यू? काफी ऐसे जो है मेलोडीज हैं जो एआई के थ्रू रातों रात, मिनटों में, सेकंड्स में बन जाती हैं, और वहां पर हमारे जो म्यूजिक कंपोजर्स हैं वो दिन रात की मेहनत के बाद कोई एक ऐसी कंपोजिशन निकालते हैं। कई ऐसे गाने हैं जो बैठे बिठाए बन जाते हैं एआई के थ्रू, लेकिन हमारे जो सिंगर्स हैं, हमारे जो राइटर्स हैं, उनको लिखने में, बनाने में, धुन क्रिएट करने में टाइम लग जाता है। तो वो जो लोग हैं फिर वो किस तरीके से, हमारे जो आर्टिस्ट हैं वो एआई से अलग महसूस होंगे, और फिर उनका टैलेंट जो है फिर ये तो उसका जाया हो जाएगा मेरे ख्याल से। आप इस हवाले से क्या सोचते हैं? अच्छा देखिए, इसमें ये है कि अब हमारे डिफरेंट जो आपने बात की आर्टिस्ट वगैरह की, अब दौर ऐसा आ गया कि कोई भी एआई से हट कर नहीं चल सकता। उनको भी जरूरत है कि वो अपनी फील्ड में एआई को इंटीग्रेट करें, एआई से कम्पीट ना करें, उसके साथ कोलैबोरेट करें। ठीक है, अब अगर जैसे आज से कुछ अर्सा पहले हमारे पास टाइपराइटर होता था, उसमें हमें गलती हो जाए तो वो भी खुद ही मैनुअली जो है वाइटो वगैरह करनी पड़ती थी। फिर जो है हमारे पास प्रोसेसर आ गया, वर्ड प्रोसेसर आ गया, ठीक है, वहां पे चीजें जो है और ज्यादा इंप्रूव हो गई। अब अगर आज के दौर में कोई बोले कि मैंने टाइपराइटर पे टाइप करना, तो ये एक बेवकूफी है। ठीक है, अब अगर कोई आर्टिस्ट एआई को इंटीग्रेट नहीं करेगा तो फिर कोई ऐसा बंदा जिसको शायद वो उस ट्रेडिशनल वे से सीखता हुआ चीजें ना आए, लेकिन एआई की वजह से वो उसको बीट कर जाएगा और उससे ज्यादा आगे लग जाएगा। लेकिन अगर कोई ऐसा शख्स जिसने ट्रेडिशनल वे से चीजें सीखता हुआ आया और आज वो अपने काम में एआई इंटीग्रेट करता है, तो उसके काम में जमीन आसमान का फर्क होगा, बजाय उसके कि वो जो डायरेक्ट एआई से आके चीजें करवा रहा है। ठीक है, वो कहावत होती है कि जो है इंसान को किताब दोस्त होना चाहिए जब लाइब्रेरीज का रुझान बढ़ाने के लिए हम आवाम से मुखातिब होते हैं। तो मेरे ख्याल से अब आपका ये कहना है
کہ انسان کو اے آئی دوست ہونا چاہیے آج کل کے دور کے حوالے سے. اب ہمیں اے آئی دوست ہونا پڑے گا چاہے کسی بھی فیلڈ سے ہم احتشام یہ بتائیے گا پاکستان میں ایجوکیشن سسٹم کو آرٹیفیشل انٹیلیجنس کنورٹ ہونے میں کمپلیٹلی طور پہ کتنا وقت درکار ہوگا, اور ہمارے ایجوکیشن سسٹم پہ ابھی تک کوئی ورکنگ کیوں نہیں ایسی کی جا رہی کہ جیسے آپ نے بھی اظہار کیا کہ اسٹوڈنٹس کو جانچنے کا پیمانہ اس کی ریسرچ ہونی چاہیے, تحقیق ہونی چاہیے, نہ کہ جو ہے ریزلٹ اور نمبرز ہونے چاہیے. آپ کیا دیکھتے ہیں کتنا ٹائم مزید ہماری ایجوکیشن کو اے آئی گروتھ ہونے میں ٹائم لگ سکتا ہے؟ اچھا, میں پاکستان اکنامک سروے کو یہاں پہ کوٹ کروں گا. اس کے مطابق ہمارے تقریباً 25 ملین چلڈرن جو ہیں اس وقت آؤٹ آف اسکولز ہیں. ٹھیک ہے, یہ چیزیں جب تک ایڈریس نہیں ہوں گی, ایک بیسک ایجوکیشن, ہم اے آئی پہ تو تب بات کریں جب ہمارے پاس بیسک ایجوکیشن پہ جب ہم کام کر رہے ہوں. ٹھیک ہے, ہماری جی ڈی پی کا 1% بھی کمپلیٹ جو ہے ایجوکیشن کی طرف نہیں لگ رہا, 0.8% جو ہے, جبکہ گلوبل بینچ مارک جو ہے وہ 4 to 6% ہے. ٹھیک ہے, ابھی ریسنٹلی جو ہے گریجویٹ آئی ٹی اسیسمنٹ ہوا جس میں جو ہے 0.4% جو ہے اسکور جو ہے بہت زیادہ اچھا لوگوں نے کیا, صرف 0.4%. ٹھیک ہے, تو اب آپ اس سے اندازہ لگائیں ہمارے ایجوکیشن سیکٹر کو کتنا امپروو کرنے کی ضرورت ہے اور اس پہ کتنا کام کرنے کی ضرورت ہے. تو جب تک یہ بیسک چیزیں پہ ہم امپلیمنٹ نہیں کریں گے پھر ہم اے آئی والی چیزوں پہ, ان چیزوں پہ آئیں. ہاں, اے آئی کی چیزیں جو ہے امپلیمنٹ کرنے کی ضرورت ہے, لیکن اگین میں وہی بات کروں گا کہ آج کا جو ٹیچر ہے اس کو اپنے اسٹوڈنٹ کو اتنی لیوریج دینی چاہیے کہ وہ ٹیچر کی گئی ریسرچ پر کوشچن کر سکے. ٹیچر اس کو جو ہے ڈیبیٹ کرنے کا موقع دے, اپنا پوائنٹ آف ویو رکھنے کا موقع دے. ہمارے یہاں جو ہے لوگ ناراض ہو جاتے ہیں اگر کسی بڑے کی کوئی اوپینین پہ کوئی کوشچن کر دے, کیونکہ اب اے آئی کے ذریعے بچے نے فوراً ریسرچ کر کے وہ جو ہے اپنے نمبر کوٹ کر دے گا. ٹھیک ہے, فیکٹس کوٹ کر دے گا. ٹھیک ہے, اب جیسے میں نے پہلے بھی ذکر کیا کہ نیشنل اے آئی پالیسی آ گئی ہے جو ایک خوشائن بات ہے, جس کے ذریعے جو ہے تقریباً 1 ملین پیپل کو جو ہے 2030 تک ٹریننگ دیں گے. اب لیکن بات وہی ہے کہ چیزیں کاغذ پہ تو اچھی لگ رہی ہیں, ڈاکیومنٹیشن میں اچھی لگ رہی ہیں, لیکن بات ایگزیکیوشن کی ہے. جب تک ایگزیکیوشن نہیں ہوگی تب تک ہمیں جو ہے ریزلٹ نہیں نظر آئیں گے. اچھا ٹھیک ہے. احتشام یہ بتائیے گا جب آرٹیفیشل انٹیلیجنس نیا آیا مارکیٹ میں لانچ ہوا تو ہم نے یہ چیزیں بہت ساری سنی اے آئی بنانے والوں سے کہ آرٹیفیشل انٹیلیجنس کو انسان خود ٹرین کریں گے, اور جیسے وہ ٹرین کریں گے تو آرٹیفیشل انٹیلیجنس اسی طریقے سے جو ہے وہ ان کے سامنے پیش آئے گا. ایک انسان کیسے آرٹیفیشل انٹیلیجنس کو ٹرین کر سکتا ہے؟ وہ تو آلریڈی ہمیں بہت ساری معلومات, ایک سوال کے اوپر 10 جواب دیتا ہے, تو ہم کیسے اس کو ٹرین کر سکتے ہیں؟ کیا طریقہ کار ہوتا ہے اس کا؟ اچھا, یہ جو اے آئی ٹریننگ والی بات ہے یہ ڈیولپمنٹ والے پروسیس میں آئی. یہ جو آپ جن ٹولز کی بات کر رہے ہیں, چیٹ جی پی ٹی, جیمنائی, کلاؤڈ وغیرہ, یہاں پہ آپ جب اس سے بات چیت کر رہے ہوتے ہیں, کنورسیشن کر رہے ہوتے ہیں, پرومپٹنگ کر رہے ہوتے ہیں, تو یہاں پہ جو ہے آپ ٹریننگ کا حصہ نہیں ہوتے, یہاں پہ آپ اس کو یوز کر رہے ہیں جو آلریڈی ٹرینڈ ہے. تو اب جتنی جو بڑی کمپنیز ہیں جیسے اوپن اے آئی ہو گیا جن کا یہ چیٹ جی پی ٹی ہے, اینتھروپک ہو گیا جن کا یہ کلاؤڈ ہے, اس کے علاوہ علی بابا ہو گیا یا ڈیپ سیک وغیرہ اس طرح کی جو کمپنیز ہیں, یہ بیسیکلی اے آئی ماڈلس کو ٹرین کر رہی ہیں. ہمارا جو اے آئی ہے یہ ہم سے جو بات چیت کر رہا ہوتا ہے, ہمیں جو آنسر کر رہا ہوتا ہے, ہمارے کوشچنز لے رہا ہوتا ہے, تو یہ جو ٹرین ہوئے ہیں یہ بہت سارے ڈیٹا پہ ٹرین ہوئے ہیں. اس میں بہت زیادہ ڈیٹا انٹرنیٹ پہ موجود آرٹیکلز اور جتنا مواد ہے اس سارے پہ یہ جو ہے ٹرین ہوا ہے. اب روز دن بدن آپ دیکھ رہے ہوتے ہیں کوئی نیا ماڈل لانچ ہو رہا ہوتا ہے, کوئی نہ کوئی نیا ماڈل لانچ ہو رہا ہوتا ہے, تو پھر اس میں ریزننگ آ رہی ہے اور ڈفرینٹ چیزیں آ رہی ہیں. تو وقت کے ساتھ ساتھ اس کو جو ہے اور امپروو اور زیادہ میچور کیا جا رہا ہے. یہ والی جو ڈیولپمنٹ ٹریننگ والی پارٹ ہے نا, یہ ٹریننگ والا پارٹ, اس کے بیہائنڈ دا سین جو چیزیں ہو رہی ہیں وہ ہے. جو ہم بات چیت کر رہے ہوتے ہیں وہاں ٹریننگ نہیں ہو رہی تھی, ہم آلریڈی ٹرین ماڈل سے بات چیت کر رہے ہوتے ہیں. ٹھیک ہے. اچھا, بس آخر میں یہ بتائیے گا کہ جو آپ نے لیگل اسسٹنٹ بنایا ہے اس کو ہماری عوام لوگ کیسے استعمال کر سکتے ہیں, کیا طریقہ کار ہوگا, کب تک وہ ہمارے پاس استعمال کی شکل میں آ جاتا ہے؟ اچھا, وہ جو ہے اس وقت ویسے لائیو ہے لیکن ابھی پراپر ہم نے لانچ نہیں کیا. اس کی مختلف وجوہات ہیں کیونکہ ہم نے پرائسنگ وغیرہ بھی سیٹ نہیں کی, اور وہ جو ہے بیسیکلی آپ کو 4 ڈومینز میں جو ہے رہنمائی فراہم کرتا ہے, جس میں کرمنل لا ہے, بزنس کانٹریکٹ وغیرہ ہے, فیملی لا ہے, ٹھیک ہے, اس کے علاوہ ٹیکسیشن ہے. اب ایک عام شہری جس کو پتہ ہی نہیں ہے کہ اس نے این ٹی این کس طرح رجسٹرڈ کروانا ہے, اس نے اپنے ٹیکسز کس طرح ریٹرن جو ہے جمع کرانا ہے,
FBR को, ठीक है, रेगुलेशंस क्या हैं। गाड़ी आजकल आपके सामने है कि भाई चालान किसी और से बाइक खरीदी थी, अब चालान उसने बेच दी, उसको फिर भी चालान आ रहा है क्योंकि उसने बाइक की ओनरशिप ट्रांसफर नहीं की, ठीक है। तो ये सारी चीजें जो है ये आपको बता रहा होगा, ठीक है। और फिर फैमिली लॉ में हमारे डाइवोर्स आ गई, ठीक है, और घरेलू जो तशद्दुद वगैरह इस तरह के जो मामलात हैं, तो इन सारी चीजों पे जो लीगल गाइडेंस जो है ये प्रोवाइड कर रहा होता है। अब जो है आप लॉयर के पास जो है, लॉयर आपका जो है कोर्ट में केस लड़ने का के लिए आपसे फीस जो है चार्ज कर रहा होगा, ना कि आपको एक मशवरा प्रोवाइड करने के लिए। वो जो है जैसे प्लेटफॉर्म जो है आपको प्रोवाइड कर रहे होंगे। बिल्कुल ठीक है, बहुत शुक्रिया मलिक एहतशाम साहब, आपने हमें बड़ा तवील वक्त दिया और बड़ी बेहतरीन गुफ्तगू आपके साथ रही। हमारी आवाम बहुत ज़्यादा इस पर मुस्तफीद हुई होगी। थैंक यू सो मच फॉर योर टाइम। बिल्कुल नाज़रीन, मलिक एहतशाम साहब गॾु मौजूद हुआ ऐं हू आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे बहितरी जे हवाले सां, सहूलियत जे हवाले सां, नुक़सान जे हवाले सां ओवरऑल डिस्कशन करे रहिया हुआ। बहितरीन ऐं ख़ुलासी हिकिड़ी डिस्कशन रही आहे। मुंहिंजे ख़्याल में सभई असां पासा जेके आहिनि अव्हां जे करे हिननि खां सवाल कयासीं त अव्हां जे ज़हन में को अहिड़ो सवाल न रहिजी वञे जंहिंजे करे का मिसअंडरस्टैंडिंग का कंफ्यूजन रहिजी वञे। AI जो दौर आहे ऐं असां हमेशह इहा ॻाल्हि कंदा आहियूं त असांखे वक़्त सां गॾु तब्दील थियण जेको आहे वक़्त जो तक़ाज़ो आहे। अगरि जेको माण्हू वक़्त सां गॾु तब्दील न कंदो ऐं उन्हनि नयनि तब्दीलियुनि खे एक्सेप्ट कोन कंदो, नवाण कोन आणींदो पंहिंजे कम में, पंहिंजे रवैये में या वरी पंहिंजे लाइफ स्टाइल में, त ज़ाहिर आहे उहो माण्हू अॼोके दौर जे हिसाब सां आउटडेटेड लॻंदो। जीअं असांखे पाण खे पंहिंजो मोबाइल फोन हुजे, पंहिंजो हैंडबैग हुजे या पंहिंजी गाॾी हुजे, उहा आउटडेटेड पसंदि कोन हूंदी आहे। ईअं ई वरी अव्हांजे पासे ओसे में रहण वारा माण्हू बि जॾहिं अव्हांजी सोच आउटडेटेड थी वेंदी आहे त पोइ उहे माण्हू बि हुनखे एक्सेप्ट कोन करे सघंदा आहिनि। त इन करे ज़रूरी आहे त नवाण खे एक्सेप्ट कजे ऐं नवाण सां गॾोगॾु जिद्दत खे एक्सेप्ट करे उन में अञा कहिड़े तरीक़े सां हिकिड़ी बहितरी आणे सघिजे थी, इन शइ ते फोकस करण ॾाढो। बिल्कुलु ईअं ई आहे नाज़रीन, असल सूरत हाल इहा आहे त आर्टिफिशियल इंटेलिजेंस जेका आहे, जेकॾहिं तव्हां जेको इंसान उनखे नथो सिखे उन जे लाइ उहा ख़तरनाक आहे, उन जी हो रोज़ी रोज़गार जे मथां को असरु पइजी थो सघे, स्टडी जे मथां असरु पइजी थो सघे। लेकिन जेकॾहिं तव्हांखे आर्टिफिशियल इंटेलिजेंस जा टूल्स अचनि था पिया, उन जा तव्हांखे कोर्सिस थियल आहिनि, त पोइ तव्हांखे दुनिया जे अंदरि कामयाबी ई कामयाबी आहे ऐं तव्हां कामयाबी जो ॾाको चढ़ंदा रहंदा। मूंखे लॻे थो हिकिड़ो शॉर्ट कोर्स असांखे पाण खे बि करणु घुरिजे। अॼुकल्ह ऑनलाइन कोर्सिस हलनि था पिया। मूंखे तव्हां इहो ॿुधायो, असांजे नाज़रीन खे बि बाख़बर, तव्हां हींअर ताईं पंहिंजी ज़िंदगी में केतिरो भला आर्टिफिशियल इंटेलिजेंस इस्तेमालु कयो था? कुझु चैट GPT खां सलाह मशवरा कंदा आहियो? हाणे त इहो असांजो लाइफ जो हिकिड़ो वॾो हिसो थी वियो आहे। किथे बि वञूं था त ॾिसो असां जीअं गूगल मैप जो इस्तेमालु कयूं था, रस्तो आहे किथे पहुचणो आहे त मतिलबु हिकिड़ो अपडेट रखण जे लाइ त बाबा अगरि कंहिं हिकु जाइ ते लेफ्ट वारो रस्तो बि वञे थो, राइट वारो बि वञे थो, त असां गूगल मैप ते इहो ॾिसूं था त ट्रैफिक किथे घटि आहे त असां पाण उन रस्ते ॾांहुं वञूं। वरी कहिड़े बि सवाल आहिनि, चाहे सिहत जा आहे, चाहे BP आहे, मथे जो सूरु आहे, वेही वेही असांखे जेको आहे सो मथे में सूरु पइजी वञे थो, त असां ॾिसो इहे ॻाल्हियूं बि मां त चैट GPT ते ऐं गूगल ते सर्च कंदी आहियां। हाणे त एतिरो हिन शइ जो रुझान थी वियो आहे त मूंखे मतिलबु हर शइ, हर नॉलेज चैट GPT तां मिले थी। त मुंहिंजी पर्सनली लाइफ में तमामु घणो हिन जो इस्तेमालु आहे ऐं मां सम्झां थी इहो सुठो आहे। मूंखे काफ़ी हद ताईं मुंहिंजो टाइम हिन ते बचे थो। मूंखे जेको आहे जिते पंहिंजी परफॉर्मेंस ॾियणी आहे, के असाइनमेंट्स मूंखे तयारु करे ॾियणा आहिनि, कंहिं बि मामले में को कमु आहे, को प्रोजेक्ट आहे, उहो सुठे नमूने टाइम ते पूरो थी वञे थो। असल ॻाल्हि आहे तव्हांजा कम, तव्हांजा असाइनमेंट्स टाइमली पूरा थियनि, उनखे डिले न थिए, हिकु ॾींहं में करण वारो कमु 3 ॾींहंनि में या 2 ॾींहंनि में न थिए। हाँ बिल्कुलु ईअं ई आहे नाज़रीन, आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो इस्तेमालु इहो ई हूंदो आहे, तव्हां पंहिंजी रिसर्च तहक़ीक़ उन सां गॾु कयो। ऐं बिल्कुलु आर्टिफिशियल इंटेलिजेंस अचण सां असांजी ज़िंदगीअ में बि खोड़ सारियूं आसानियूं अची वियूं आहिनि, सहूलियतूं अची वियूं आहिनि। किथे असांखे रिसर्च करण जे लाइ गूगल ते सॼो कॉन्टेंट लिखणो पवंदो हुयो, वेबसाइटूं तलाश करणियूं पवंदियूं, हाणे असां जस्ट हिकिड़ो प्रॉम्प्ट ॾींदा आहियूं चैट GPT खे या जेमिनाई खे, त उहो असांखे 12-13 वेबसाइटूं कढी ॾेई छॾींदो आहे त तव्हांजो मुतलका रिसर्च या तहक़ीक़ हिननि वेबसाइटनि ते अवेलेबल आहे, तव्हां रीड करे था सघो। ऐं एहतिशाम हिकिड़ी ॾाढी सुठी ॻाल्हि कई, उहा इहा कई त तव्हां कॉम्पीट न कयो, तव्हां AI सां कोलेबरेट कयो। अगरि कोई इंसान AI सां कोलेबरेट करे थो, मिसाल जे तौर ते अगरि कंहिं इदारे में कोई एडिटर वेठो आहे, ठीकु आहे, हाणे असांजा पंहिंजा आवाज़ TV जा एडिटर आहिनि, उहे गौर सां ॿुधंदा,
जेको कोई बि एडिटर वेठो आहे, अगरि तव्हां AI सां कोलेबरेट करे पंहिंजी एडिटिंग स्किल्स खे एॾो बेस्ट करे वठो त इदारो ई खे तव्हांजी ज़रूरत महसूस तव्हांखे इदारे जी ज़रूरत महसूस न थींदी, त पोइ ज़ाहिर आहे इंसान पंहिंजी वैल्यू अञा वधीक करे सघंदो। सो हीअ ॾाढी बहितरीन ॻाल्हि आहे, या सिखण वटि आहे, हिन में इंसान पंहिंजी सेल्फ ग्रोथ जेका आहे उहा करे सघे थो। सो हिन जी ख़ूबसूरत टॉपिक ते मुंहिंजे ख्याल में बहितरीन ॻाल्हि आहे, हिन ॻाल्हि ते ई असां हिन प्रोग्राम जो इख़्तिताम कंदासीं, छो त बिल्कुलु पॉजिटिव ॻाल्हि आहे, मोटिवेशनल हिकिड़ो तरीक़ो आहे जेको असां अॼु जो प्रोग्राम भरपूर रहियो नाज़रीन, ऐं बिल्कुलु इन्हनि सभिनी शयुनि खे, मालूमात खे, इंफॉर्मेशन खे पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि यूटिलाइज़ कयो, ताकी तव्हां वक़्त सां गॾोगॾु जेको आहे उन सां गॾु कॉम्पीट करे सघो, टेक्नोलॉजी सां गॾु हली सघो, ऐं टेक्नोलॉजी खे पंहिंजे अंदरि जेको आहे बहितर अंदाज़ पंहिंजी ज़िंदगी में इस्तेमालु करे सघो। बिल्कुलु ईअं ई आहे। इन ख़ूबसूरत टॉपिक ते वरी हींअर असां अवां खां इजाज़त वठंदासीं, सुभाणे वरी अहिड़े हिकिड़े ख़ूबसूरत प्रोग्राम, ख़ूबसूरत ॾींहं जी शुरूआत कंदासीं, अवां सां गॾु वरी मुलाक़ात कंदासीं। तेसिताईं पंहिंजो ख़ुदि ख़यालु रखो, असांखे दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।